अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंगर मुमताज़ मौलाई जे बारे में। इन खां पहिरीं जेके दोस्त मुमताज़ मौलाई खे चाहींदड़ आहिनि उहे असांजी इन यूट्यूब चैनल इंफॉर्मेशन टीवीअ खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा त जीअं बर वक़्तु असांजी हर नई अपडेट तव्हां वटि जल्दी पहुची वञे। जी नाज़रीन, मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम रब कई इज़त रिलीज़ थी चुको आहे। दोस्तो तव्हांखे वरी ॿीहर ॿुधाईंदो हलां त सिंगर मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम रब कई इज़त रिलीज़ थी चुको आहे। दोस्तो गानो ॿुधण लाइ असांजी डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे, तव्हां गानो ॿुधी सघो था। अगरि दोस्तो ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं बर वक़्तु असांजी हर नई अपडेट तव्हां वटि जल्दी पहुची वञे। हलूं था नेक्स्ट वीडियो में, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।